कॉन्फ्रेंस लाड़काणो सर्जनहार सदन के उन्वान से हीअ पहिरीं कॉन्फ्रेंस हुई। असांजे अॼोके हिन कॉन्फ्रेंस की सदारत कई सिंध के निहायत अहम नहा ऐं रोमानवी ऐं इनकलाबी शायर मोहतरम शख्सियत डॉक्टर अदल सुमरो जिन प्रोग्राम जी त हाणे पंहिंजी कॉन्फ्रेंस पंहिंजी पुॼाणी जे मरहले में आहे ऐं आख़िर में असां सदारत जी कुर्सी ते वेहंदड़ जेका शख्सियत हूंदी आहे उन्हनि खे घुराईंदा आहियूं रोस्ट्रम ते त हू अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। ऐं हाणे बिटाई जी शेर सां आदा अदल सुमरो जिन खे घुराईंदसि त पसे झाज जमाल जी जिननि पीती पिक, पसे झाज जमाल जी जिननि पीती पिक, अपर अगां जो थियो सो इन्हनि खे सिक, हॾ न भॻे हिकु सदा सायर सीर में। अवां सभिनी जूं ताड़ियूं थी वञनि। पंहिंजी ॿोलीअ में मियां जॾहिं चवंदे माउ तोखे अहिड़ो साउ ॿी ॿोली ॾींदी किथे। हिते स्टेज ते वेठल माना ताईं दोस्त आहिनि, सभु माना हिते शख़्सियतूं साम्हूं वेठल आहिनि। साईं यामीन बलोच साहब, डॉक्टर खादिम मंगी साहब ऐं आबिद काज़मी साहब, डॉक्टर एहसान दानिश, डॉक्टर रियाज़त बूड़ो ऐं मेज़बान ईसा मेमून ऐं उस्ताद गुल, साम्हूं बि वॾी शख़्सियतूं वेठियूं आहिनि। हाणे कंहिंजा कंहिंजा सभु मोतबर दोस्त आहिनि असांजा। ऐं साईं हैदर जोयो साहब ऐं भाउ दुरमन बूड़ो, जाम जमाली, वॾी शख़्सियतूं कंहिंजा कंहिंजा नाला खणी दोस्त रहिजी वेंदा। असांजे लाइ सभु मानाता दोस्त आहिनि ऐं यकीनन हीअ कॉन्फ्रेंस हिकिड़ी लाभाइती कॉन्फ्रेंस थी आहे ऐं सिंधियत बि संगत जी तारीख़ में मां सम्झां थो त हिकिड़ी नई रिवायत हिकिड़ी रखी वई आहे जो हेॾी वॾी शख़्सियतुनि खे उनजे बारे में हिते मकाला पढ़िया विया ऐं यकीनन इहे मकाला वरी छपबा किताबी सूरत में। जीअं ईसा मेमून चयो त हीअ पहिरीं कॉन्फ्रेंस आहे, हिन खां पोइ वरी 3 कॉन्फ्रेंस अञा ॿियूं रहियल आहिनि, वॾी शख़्सियतूं आहिनि। तव्हां ॾिसंदो त तारीख़ ते नज़र मतिलबु नज़र विझंदो त लाड़काणे हमेशह हर महाज़ ते लीड कयो आहे। सियासी महाज़ हुजे, अदबी महाज़ हुजे, फ़िक्री महाज़, हर महाज़ ते हितां जो माण्हू वधीक बाशऊर बासुजाग ऐं हर मामले में शुरूआति कंदड़ रहियो आहे। हाणे सिंधी अदबी संगत जो ई नालो वठूं असां, साईं अयाज़ क़ादरीअ ते पेपर पढ़ियो वियो त सिंधी अदबी संगत जी मर्कज़ी तंज़ीम साज़ी बि हिते ई थी लाड़काणे में। ऐं कामरेड ताजमंद अबड़े खे बि न विसारणु खपे जेको सिंधी अदबी उन जी जाइ ते संगत जूं गॾिजाणियूं थींदियूं ऐं उन जी जाइ ते ई मर्कज़ी तंज़ीम साज़ीअ लाइ सोच वीचार शुरू थी। छाकाणि त तंज़ीम जॾहिं ठहंदी आहे त पहिरीं हिकिड़ी ब्रांच हूंदी आहे, पोइ उनजी वरी जॾहिं वधीक ब्रांचूं थियूं त उन्हनि सभिनी दोस्तनि सोचियो त मर्कज़ी तंज़ीम साज़ी कई वञे। ऐं इहा बि फ़ख्र जी ॻाल्हि आहे त उनजो पहिरियों सेक्रेटरी जनरल अयाज़ क़ादरी थियो सिंधी अदबी संगत जो। ऐं अॼु अयाज़ क़ादरी साहिबु हुजे हा त तमामु घणो ख़ुशि थियां त उनजी जेका तंज़ीम आहे उहा हिकु तसलसुल सां भली लाहन चाढ़नि जे बावजूदि बि उहो हले पई। अॼु हीउ प्रोग्राम जॾहिं हिते हुजनि हा त ॾाढा उहो ज़रूरु ख़ुशि थियनि हा त सिंधी अदबी संगत पंहिंजो हिकिड़ो रोल अदा कंदी अचे थी पई। भली लाह चाढ़ अचनि था पर जसो आहे हिन लाड़काणे दोस्तनि खे जॾहिं हीउ हिकिड़ो प्रोग्राम रखियो। ऐं हीअ शख़्सियतूं तव्हां ॾिसो त शख़्स खां शख़्सियत कीअं ठहे थी। शख़्सियत घणा ई हूंदा आहिनि। शख़्स उहे हूंदा आहिनि जंहिंजूं एजेंडाऊं नंढियूं हूंदियूं आहिनि, ख़सीस हूंदियूं, नंढा नंढा मफ़ाद हूंदा आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी जी एजेंडा इहा हूंदी आहे। असां ऐं शख़्सियत उहे आहिनि जेके जिन वटि इज्तमाही सोच आहे, जिन वटि इज्तमाही एजेंडा आहे, ॿियनि जे लाइ आहे। ऐं उहे कमिटेड माण्हू आहिनि जेके पंहिंजे वतन सां, धरतीअ सां, जेके पंहिंजी ॾात पंहिंजी सलाहियतूं ॿिए खे अर्पनि था, पंहिंजे वतन खे, पंहिंजे माण्हुनि खे, मिसकिन माण्हुनि जी सुजाॻीअ लाइ, उनजी जागरता लाइ या उनजे आजपे लाइ, मुआशी ख़ुशहालीअ जे लाइ। त हीअ जेके शख़्सियतूं आहिनि सभु मुनफ़रद पंहिंजे पंहिंजी जाइ ते। कामरेड हैदर बचो ते हिते ॻाल्हाए पियो, सोबे ज्ञानचंदाणी, इहे एॾी वॾी शख़्सियतूं आहिनि। डॉक्टर तनीर अब्बासी चयो त कामरेड जॾहिं जेल मां निकितो त शेख अली मोहम्मद वटि वियो, वरी पंफलेट छपराए त हुन चयो कामरेड हाणे त तव्हां जेल मां निकिता वरी हे पंफलेट छपराईंदो, वरी जेल वेंदो। चए बाबा हाणे मूंखे ई त कमु करिणो आहे, जेकॾहिं को ॿियो माण्हू कमु करे त पोइ मां न कयां, जॾहिं ॿियो न कंदो त मूंखे ई करिणो पवंदो। ऐं इहे जेकॾहिं हिननि जी ज़िंदगी तव्हां ॾिसंदो त इहे एॾा सचा माण्हू जो हीउ जेको असांजो तबक़ाती समाज आहे, जागीरदारी समाज, सरमायादार समाज, उनमें उनजी नज़र में इहे ॼण त बेवकूफ़ माण्हू हुया, पागल माण्हू हुया। शाइर, अदीब, आर्टिस्ट, मुसविर,
या जेके पंहिंजे वतन लाइ धरती लाइ सोचींदड़ इहे दीवाना माण्हू धरतीअ जा दीवाना माण्हू कामरेड हैदर चतोई ऐं हिते हिन ई शहर में अयूब खान जॾहिं हिते आयो त हुन खां हिकिड़े साफ़ इहो सवाल कयो त तव्हां कामरेड खे सियारे में मच जेल में मोकिलियो आहे, इहा वॾी ज़्यादती आहे कामरेड खां, सियारे में मच जेल। चई हा, चई कामरेड जो जेको आहे मथो गरम थी वियो आहे, वॾी नंढी जी मुखालफ़त में कामरेड जो मथो गरम थी वियो आहे ऐं मां जेल इंतिज़ाम खे चयो आहे त हुनखे 2 कंबल मिलियल, हिकिड़ो हुन खां कसे वञे त हुनजो दिमाग़ कीअं थधो थिए। इहो हो कामरेड। ऐं कामरेड शोभे जी तव्हां ॾिसो दोस्तनि पेपर पढ़िया ऐं यकीनन हिते दिलि चए पई त सॼा पेपर इहे ॿुधजनि, हक़ीक़त में इहा ई। पर हाणे छा आहे त वक़्त जी तक़ाज़ा आहे ऐं तव्हांखे बि जस हुजे, तव्हां एतिरी साॻी मोहबत सां आख़िरी पेपर ताईं वेठा आहियो, मौजूदु आहियो, त इहा शइ वाज़े करे थी त तव्हां पंहिंजी शख़्सियतुनि सां केतिरी मोहबत कयो था पिया। ऐं हीअ सभु शख़्सियतूं सईद मेमण खां वठी गुलाम नबी गुल या रज़ाक महर, मलक कागाणी, इहे पंहिंजे दौर जा वॾा माण्हू हुआ हक़ीक़त में। सभु पंहिंजे अॼु बि असां जॾहिं हिते यादि कयूं था त हुननि जो जेको पोरियो आहे, हुनजी जेको कमु आहे उहो पंहिंजी ॿोली, पंहिंजी धरती, पंहिंजे वतन, हुनजे माण्हुनि जे लाइ आहे। त हाणे इहे माण्हू हमेशह तारीख़ में अमर रहंदा। ऐं असां हाणे मां दिलि चाहे त हिकु हिकु अलॻि अलॻि ॻाल्हाए त घणो वक़्तु लॻी वेंदो। बहरहाल इहे शोभो ज्ञानचंदाणी साहिबु हुजे, तव्हां हुनजे बारे में डॉक्टर ख़ादिम सुठो ॻाल्हायो। ऐं साईं मलक कागाणी ते असांजे नगर चंद पेपर पढ़ियो, मां नालो तव्हांजो न कयो, तव्हां हेॾे हेठि हलिया वियो, मां माफ़ु कजो, नगर चंद साम्हूं वेठो आहे ऐं तमामु महिनती माण्हू आहे। यकीननि हुननि शॉर्ट स्टोरीज़, पर मलक कागाणीअ जा नाविल बि आहिनि, उहे पासा बि रचनि था। जीअं जहांगीर अब्बासी अयाज़ कादरी साहिब ते पढ़ियो, पर उनजा कुझु पासा रहिजी विया, तज़ीमी पासा, ख़ासि तौर जेको सिंधियत में संगत हुनजो रोल रहियो आहे। त इहे शयूं, या मोहम्मद अली पठान, हुन पंहिंजे दोस्त जे बारे में ॻाल्हायो, हुन वटि वॾियूं यादगिरियूं हुयूं ऐं उहे यादगिरियूं कलाकनि जा कलाक हली सघनि थियूं। ऐं मूंखे उमेदु आहे त मोहम्मद अली पठान रज़ाक महर साहिब जे फ़न जी शख़्सियत ते हिकिड़ो मक़ालो ज़रूरु लिखंदो त जीअं उहो ईंदड़ किताब में उहो अची सघे। ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त हीअ जेके शख़्सियतूं आहिनि, इहे सभु हिते तक़रीबन जेके माण्हू वेठा आहियूं, मां सभिनी सां मिलियो आहियां, सवाइ कामरेड हैदर बजत जेको सवाइ ॿिया सभु जेके शख़्सियतूं या जिन शख़्सियतुनि खे पेपर ॾिना विया, हीअ बि दोस्त जेके आहिनि, त उहे उन्हनि खां ज़ाती तरह बि वाक़ुफ़ु आहिनि, उन्हनि जी हुन सां विझड़ाई रही। त इन जे करे उन्हनि अञा दिलि सां उन्हनि जेको पेपर लिखियो, त उन में हूअं त हिकिड़ो माण्हू सिर्फ़ु रेफरेंस ॻोल्हे वञे किताबनि मां, पर हिकिड़े माण्हू जी ॾाढो हुनजी सॼी ज़िंदगी हुजे। जीअं डॉक्टर ख़ादिम चयो त शोभे साहिब सां 5 साल रहिया, ज़िंदगी जा हुन सां गॾु रहियो। या मोहम्मद अली पठान कामरेड शोभे सां बि वेझो हुयो, रज़ाक महर ऐं केर शौकत, इहे हिकिड़े जेका हूंदो टुकुंडो हूंदो कहाणीकारनि जो, मलक कागाणी, रज़ाक महर, केर शौकत, सलीम कुराई हुन में शामिलु थियो। त इहे पंहिंजे दौर जा हिकिड़ा निभाईंदा कहाणीकार आहिनि। त उन्हनि जे बारे में जेको लिखियो वियो ॾाढो सुठो ऐं बहितरु थियो। ऐं यकीननि मां सिंधियत संघ जे दोस्तनि जो थोराइतो आहियां जो उन्हनि असांखे मान ॾिनो ऐं हिकिड़े यादगार प्रोग्राम में शरीक थियण जो मौक़ो फराहम कयो। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजा लख थोरा। दोस्तों, आख़िरी सदारती तक़रीर खां पोइ असांजी अॼोकी हीअ कॉन्फ्रेंस पंहिंजे पुॼाणी ते थी पहुचे ऐं पुॼाणी जे लाइ हिकिड़ो शेर अव्हांजे समातुनि ताईं अब्दुल गफ़ार तबसुम जो त तूं आयो ताहीं तुंहिंजी महिरबानी, तूं आयो ताहीं तुंहिंजी महिरबानी, मुंहिंजो आहियां छा ॾियां तोहफ़े में जाने, रखियल कोन रूमाल छलड़ो आहे मूं वटि, हाथ ई दिलि खयूं आहिनि हुजे ई मर निशानी। तव्हां सभिनी जा लख थोरा, लख कुर्ब, लख लाइक। असांजा जेके महिमान दोस्त आहिनि ऐं जेके मकाला निगार आहिनि ऐं उन्हनि जे लाइ लंच जो इंतज़ामु आहे। बाक़ी ॿिया दोस्त पंहिंजे पंहिंजे राह ते हली राही थियनि।